तकरीर कंदो ऐं आख़िरी में बि साईं लतीफ़ जे लाइ जेको प्रोग्राम कयो तारीख़ी प्रोग्राम रहियो जेको साईं जे रिटायर खां पोइ बि माण्हू यादि कनि था। अहिड़े ई नमूने सां साईं गुलाम रसूल जेको हीउ तरीक़ो कयो आहे यकीनन साईं ॾिसो न ऑफिसर ईंदो वरी ॿिया ईंदा ऐं रिटायर बि थियणो आहे पर हीअ अॼु तारीख़ ठाहे छॾी आहे तालकेल जी हैसियत सां साईं खे मां वरी बि सलाम पेश थो कयां तव्हां सभई जेके बि इनाम जा हक़दार आहियो ऐं जेके हिन प्रोग्राम में गॾु थिया आहियो जेके महिनती उस्ताद आहियो महिनत पंहिंजी जारी रखो ईमानदारी करे पंहिंजा स्कूल हलायो। इहे का त असां बि ॾिसी आया हुआसीं बिजली बि असांजे एम ए स्कूल में पढ़ंदा हुआसीं हूंदी कोन्हे मेन स्कूल दादू में असां शागिर्द आहियूं असां मेन स्कूल दादू जा शागिर्द आहियूं पढ़ियासीं जिते पर चौथे दर्जे में पहुतासीं बिजली पोइ आई टे दर्जे ताईं बिजली न आई। इहे सभु रीज़न्स जेके पंहिंजी जाइ ते पर जॾहिं सचाई आहे ईमानदारी आहे त सभु शयूं हटाए करे अॼु वचन कयो त ॿारनि पंहिंजनि खे तालीम भरपूर नमूने सां ॾींदासीं पंहिंजो टाइम जेको असांजो सरकार खे ॾिनल आहे उहो स्कूलनि में ॾींदासीं कॾहिं बि कंहिं मजबूरी खे साम्हूं रखी इहे शयूं असां न कंदासीं। अलाह तबारक व तआला तव्हांजो आमीन रहे तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरजो ऐं तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि महिरबानी।